पीटीआई जे लॉन्ग मार्च के हवाले से वाक़िया कंदासीं। पीटीआई जे इस्लामाबाद में रथियल लॉन्ग मार्च में शिरकत लाइ वेंदड़नि खे हैदराबाद में पुलिस रोकण लाइ हिकमत अमली तैयार करे वरिती आहे। हैदर चौक ते एहतजाज खे रोकण लाइ पुलिस जी वॾी नफ़री पहुची वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सिंध हुकूमत पारां सूबे में कलम 144 लागू हणे सबबि धरण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾिनी वेंदी। हैदराबाद में वाक़िया आगाह कई पिया। पीटीआई जो इस्लामाबाद में रथियल लॉन्ग मार्च में शिरकत लाइ वेंदड़नि खे हैदराबाद में पुलिस रोकण लाइ हिकमत अमली तैयार करे वरिती आहे। हैदर चौक ते एहतजाज खे रोकण लाइ पुलिस जी वॾी नफ़री पहुची वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सिंध हुकूमत पारां सूबे में कलम 144 लागू होने सबबि धरण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾिनी वेंदी। खबर मां शेयर कई पिया। पीटीआई जो इस्लामाबाद में रथियल लॉन्ग मार्च में शिरकत लाइ वेंदड़नि खे हैदराबाद में पुलिस रोकण लाइ हिकमत अमली तैयार करे वरिती आहे। हैदर चौक ते एहतजाज खे रोकण लाइ पुलिस जी वॾी नफ़री पहुची वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सिंध हुकूमत पारां सूबे में कलम 144 लागू हण सबबि धरण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾिनी वेंदी। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां शबीर अबड़ो खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, पीटीआई पारा इस्लामाबाद में रथियल लॉन्ग मार्च बाबत हैदराबाद के हैदर चौक से पीटीआई के कारकुनन पारा धरणो हणण जूं तैयारियों कई पई वञनि। हैदराबाद में पीटीआई के कारकुनन के एहतजाज खां रोकण लाइ पुलिस पारा हिकमत अमली तैयार कई वई आहे। हैदर चौक से पुलिस की वॾी नफ़री पहुची वई आहे। उन हवाले से पुलिस ज़रियन मूजिब सिंध हुकूमत पारा सूबे में 144 कलम नाफ़िज़ होने सबबि पुलिस पारा धरणो हर सूरत में रोकियो वेंदो। जेको आहे त पीटीआई अॻुवान ऐं कारकुनन के धरणो हणण खां रोकण लाइ 10 खां वधीक पुलिस मोबाइलूं हैदर चौक ते पहुची वयूं आहिनि। ॿिए पासे पीटीआई डिवीज़न के सदर खावंत जियो ऐं जनरल सेक्रेटरी मोहम्मद हाकिम पारा कारकुनन के हिदायत कई वई आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कारकुन मंझंदि धारे हैदर चौक पहुचनि। अॻुवाननि जो चवणु आहे त हैदराबाद जे हैदर चौक ते धरणो हर हाल में हयो वेंदो। जी मेहरबानी शबीर, तफ़सील ॾियण जे लाइ।